सहाफ़िन पारां इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अलीगुल मुग़ेरी लाइन ते मौजूद आहे। अलीगुल, बासर जे तशद्दुद ख़िलाफ़ कलम धड़ियुनि पारां धरणो हंयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी पखो मकामी सहाफ़ी नवाब तुनियो बासर वडेरे रियाज़ तुनियो पारां तशद्दुद जो वीडियो वायरल थियण ख़िलाफ़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां ज़फ़र अबड़ो जे अॻुवाणी में पखो महीने इंडस हाईवे बंदि करे धरणो हुयो ऐं चिता ॾिनो त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं DSP जेका पहुची करे ख़ातिरी कराई त 24 कलाकनि अंदरि इनशाला कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ठीक आहे अलीगुल, मेहरबानी तफ़सील ॾिना।